घणो भाउ आयो साईं आयो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हालात आहे? ख़ुशि हो? कैसे घर बारी? करे था मज़े में बारी। केरु आहे साईं? साईं मां वापारी आहियां। जी जी हिते तव्हां नाल चयो हुजे हिते दुकान में माल विकिणंदो आहे सेठ दुकान सुको माल माखड़ो अच्छा इन जे लाइ मां चयो वञा जेको सेठ किथे आहे? जी सेठ सेठ मां न साईं अच्छा सेठ मां छो साईं नथा सुञाणो छा न साईं मां नथो सुञाणा तव्हां ॾिठो न हूंदो न कॾहिं अॻे बिल्कुलु बिल्कुलु सेठ मां साईं अच्छा मतिलबु तव्हांखे माल खपंदो न साईं जी हा मूंखे माल गहू खपंदियूं गहू हुजे या में हुजे गहू हाणे खोड़ साईं ॿियूं बि आहे पर तव्हां पहिरियों गहू ॾिसां तव्हांखे मां सही आहे मूंखे गहू ॾिसायो मां वटि गहू गहू अहिड़ा मतिलबु दुकान स्पेशल हुजे अचो साईं अचो साईं पहिरियों नंबर कोटिया में मुंहिंजो डेरी आहे हिते माना जेको मां वटि गहू आहिनि न जी। अहिड़ा कंहिं वटि गहू न आहिनि बाचा अच्छा अचो तव्हांखे मां ॾिसां थो हिकु नंबर गहू आहे अचो भला हे गहू आहे हिकिड़ो जी हे मुंहिंजो गहू माना जेको आहे सो 40 किलो ॾींदो आहे साईं टाइम ते 40 किलो हा साईं 40 किलो टाइम ते खीर जो अथसि बाचा हेॾे आहे अच्छा 40 किलो त कंहिं डेयरी में गहू ॾिनो ई न आहे मज़ा ॾींदा आहिनि साईं ॾेढ जा ॾेढ मज़ा गहू ॾींदा आहिनि यार हिन जो 40 किलो इहा त अञा छॾे ॿियो हेॾे तूं ॿुध साईं जी हे ॾिसे थो हे 70 किलो ॾींदी आहे हो 80 किलो ॾींदी आहे हो 90 किलो ॾींदी आहे ये 80 किलो ॾींदी आहे हा 70 80 और हो 90 उहा 90 किलो ॾींदी हा आहे बच्चा मज़ी गहू ॾींदियूं आहिनि खीर साईं यार वॾी ॻाल्हि लॻे थी तव्हां ॿिया बि डेरियूं घुमिया हूंदा कोटिया में पर हेॾे माल हेॾियूं गहू जेको आहे किथे न मिलिया हूंदा तव्हांखे यार मां बि उहा ई ॻाल्हि कयां थो जेको आहे 70 80 किलो गहू टाइम ते खीर ॾे थी मां मच्छर आहे तव्हां सॼी कोटिया में पुछंदव न साईं मां जेको आहे मुंहिंजो नालो मच्छर आहे तव्हां मुंहिंजो नालो ॿुधो आहे कॾहिं न साईं मां न न ॿुधो ॿुधो अथव न हा नालो मुंहिंजो हूंदो त मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हांखे न थियो हूंदो साईं जी हा बिल्कुलु ऐं साईं हे जेका न साईं जी अधु सिंध जी आहे अधु पंजाब अथसि अधु सरहद अथसि अधु बलोचिस्तान अथसि माना चारई सूबा मिक्स अथसि इन जे करे हीअ खीर ॾींदी ई न आहे अच्छा खीर छा लाइ न ॾींदी आहे साईं साईं हाणे चारई सूबा मिक्स थियल आहे न अच्छा हाणे चवंदी आहे जो मां खीर ॾींदमि त माना पंजाब काटजी वेंदो चवंदी भई बलोचिस्तान में खीर थी ॾे असां वटि न अच्छा सिंध काटजी वेंदी सरहद काटजी वेंदी हाणे बलोचिस्तान में आई आहे चवे थी मां सभिनि लाइ हिकिड़ी आहे बसि मूंखे छॾो पोइ सभई खाओ अच्छा अचो साईं ॿिया बि तव्हांखे माल ॾिसां थो चओ भला मुंहिंजो डेरी मचवर आहे सॼे कोटा में साईं सही आहे साईं हे जेके आहे न जी हे साईं घटि में घटि 200 किलो ॾींदी आहे 200 किलो हा 200 किलो साईं न बाबा ईअं न कर यार सेठ तूं पंहिंजे सिर सां ईअं करे थो हा ॾिठो छा आहे माना पोइ तव्हां माल ॾिठो यार असांजो ॾींहुं राति जो हिननि सां दुकान धंधो आहे ॾींहुं राति असांजो हिननि में कमकार आहे अब हाणे ॻाल्हि वापार ॿुधो तव्हांखे वठिणो आहे न माल जी हा हाई खीर तव्हांखे मां ॿुधायो वियुमि न जी। हाणे तव्हांखे रक़म ॾिसां न साईं जी हा साईं माना हे जेके परियूं तव्हांखे ॾेखारियुमि न जी हे तव्हां उन जी साईं घणी क़ीमत आहे हिन परनि जे माना तव्हां सां राति कंदासीं कट सट करे पोइ बि माना जेको आहे सो घटि में घटि 20 लख थींदासीं हिकिड़े जा यार ईअं न कर यार ॾियण वारी ॻाल्हि कर यार जेको आहे तूं सफ़ा लाहे पए सेठ न कंदो माण्हू जेको वठी था अचनि साईं 4-5 लख में जेका गहू वठी था अचनि न उहा 5 किलो 6 किलो खीर ॾींदी आहे वधि में वधि 10 किलो ॾींदी आहे न पोइ बि असां 7-8 लख भरदा आहिनि मुंहिंजा 80 किलो 90 किलो ॾियनि था पिया यार 80 किलो ॾेवे अला करे जेको आहे न 90 किलो ॾेवे पर तव्हां सम्झो मुनासिब नथा साईं जी ॾींदियूं 15 किलो 10 किलो आहिनि मां पाणी विझंदो आहे न पोइ 80 किलो थी वेंदो अच्छा 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 पर तव्हांखे राति कंदासीं ठही ॾींदा मां बि चवां यार 80-90 किलो खां खीर ॾे थी सम्झो न साईं नंढा ॿार त न आहियो न जी जी माना बिल्कुलु सही। 20 किलो खीर माण्हू उन में पाणी विझ त थी वियो न 70 किलो अच्छा पाणी बि विझंदा आहियो? पाणी को तव्हां डेरी हलंदा आहिनि अच्छा इहो त हराम आहे साईं हा इहो हराम आहे साईं पोइ अॼुकल्ह कहिड़ो हिलाल खाऊं था हा ॿुधाए कहिड़ो माण्हू हिलाल खाए थो हर शइ में उहो तुंहिंजो ॻाल्हि सही आहे मगर हराम हराम आहे हाणे तव्हांजो हिन में गहू में जेको आहे त खीर में पाणी मिलायो था तव्हांजो गवां मरी न वेंदा हूंदा अॼु साईं मरी वेंदा आहिनि अला 5 दाणा हिकु जॻह ते मरी वेंदा इहा ई ॻाल्हि आहे इहो हराम आहे न पोइ बि असां वाड़े वारा सुतरो नथा माना असांखे कसिर सॼी निकिरी वेंदी आहे साईं। अचो साईं तव्हांखे त ॿियो बि माल ॾिसां अच्छा। हाणे साईं ॻाल्हि इहा ई आहे न साईं कोई नथो सम्झे अगरि अघु त तव्हां सही था ॻाल्हि कयो साईं माण्हू हिलाल करे खाए न उहा ई सही पोइ बरकत हूंदी आहे बिल्कुलु बहरहाल सही मुंहिंजो माल वठी न वालेकुम सलाम शुक्र आहे ख़ैर अल्लाह शुक्र आहे आरामदायक आहे मालिक जे करे तबीयत सही शुक्र आहे ऐसे मुंहिंजो ॻाल्हि थी साईं मुंहिंजो मज़ूर थी साईं अच्छा ये केर छा चए तूं साईं मां वापारी आहियां माल वठण जे लाइ आयो हुउमि पोइ सेठ ॾे आयुमि मां चयो सेठ सां हाल वाल कयां जेको आहे तंहिंजे लाइ मुंहिंजो गहू थियो जा मेंह थियो असां वापारी आहियूं साईं मादे आयो आहे सेठ ॾे आयुमि मां चयो माल ॾे हेजी शिकिल सेठ जहिड़ी लॻे थी तूं सेठ चएस तूं हे ग्वालो आहे सेठ केरु चए तूं अच्छा हेजी साईं शिकिल चएस तूं ग्वाले जहिड़ी आहे साईं हिन त मूंखे चयो थी मां सेठ आहियां साईं ॻाल्हि इहा आहे मां ग्वालो आहे हे बि ग्वालो आहे
असल में मां दाड़ कॾहिं पीजी न आहिनि मां वरी चयो थोरो ॾिसां सेठ माना कीअं थींदा आहिनि कीअं ॻाल्हाईंदा आहिनि तव्हांजी अची ओचितो चयो त मां वापारी आहियां सेठ वरी मां चयो भला मां सेठ मां मज़ूर आहे पाण गऊं असां छेड़ा खणंदा आहियूं सॼो ॾींहुं ॿुहारी हणंदा आहियूं सेठ अच्छा मतलब है तू मां सॼो इहो कूड़ आयो त मेरा डाड़ आहे सही वक़्तु खे यार हे मां जो सॼो टाइम तू ज़ाया कयो आहे मूंखे होॾे बि न ढेरनि ते बि वञिणो हुयो तूं यार हे तरीक़ो आहे तुंहिंजो तूं ॻाल्हो थी सेठ सम्झाए थो काॾे झट न अचे मतलब डाड़ा हणा न तुंहिंजी यार हिन मूंखे चयो छा परायो वञी को रोज़ी करे बस तुझी कढो थी सॼो ॾींहुं छड़ो कूड़ यार ईअं न थींदो आहे मुनासिब न आहे हर चीज़ तूं करे थो मां सॼो टाइम ज़ाया कयो थी यार अॻियां ते ॿिए कंहिंसां न कजां ठीकु आहे न थींदो सही बस हाणे हल बस अच्छा तव्हां वेहो साईं चाह पीआरूं बस तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी साईं सेठ ईंदो असांजो शाम हला कहिड़े टाइम ईंदो सेठ शाम जो ईंदो 4-5 वॻे बस सही आहे मां शाम खां ईंदुमि सेठ खे तुंहिंजो बि हाल वाल ॾींदुमि मुनासिब त तुंहिंजो तरीक़ो आहे जो मां त तूं पाण सेठ सम्झे अता तव्हां बदल सेठ खे ॾिसो मां मुंहिंजो डाड़ आई मां चयो ॾिसां सेठ कीअं थींदा आहिनि यार तूं जेको आहे ईअं न थींदो आहे जानी जीअं तूं करे थो बस ग़लती साईं ॿी न कंदा बस ठीकु आहे हल शाम ईंदो साईं ठीकु आहे हल मार पोइ का झट न अची झट न अची त मां हुन सां टाड़ा हणा गिरेबान को अचकड़ गिरेबान को किरे बार को मां 1000 रुपया वठां सां चवां सां हली बयानो ॾे मां वरी चाहिं मां पिया पोइ चवां सां सेठ असांजो ॿियो मिंट में अची बीह था रहूं पोइ फर्ज़ हुजे अच्छा कपिड़ा मां 30 रुपए रे खणी आयो काबाड़ी बाज़ार में ते मां कूड़ वरी अॼु थोरो जल्दी वांदो थी वियो मां चयो मिड़े ॾिसां शो करे कीअं त कबो अचो कमु छॾायो थी कम मां छॾायो आहियां कम कर मानी कमु पोइ हलूं ॾोहण में हा हा वरी दुआई कयूं हली चंडा माण्हू डाड़ में ॼाणनि